वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। बाबा शहरोज़, तूं मुंहिंजो अकेलो पुटु आहीं ऐं मुंहिंजी पग जो वारिस आहीं। इन करे ज़रूरी आहे त खानदान जी रीतुनि रस्मुनि ऐं रवाजनि जी तोखे ॼाण हुअणु घुरिजे ऐं इन्हनि जो भरम बि अॻियां हली तोखे रखणो आहे। बाबा साईं, यार तव्हां आहियो पुराणे जुग जा माण्हू, पर हर दौर जी पंहिंजी तकाज़ा हूंदी आहे। हीउ जदीद दौर आहे ऐं कंप्यूटराइज़ दौर आहे। पंहिंजी जिदत ऐं कंप्यूटर पाण ताईं महदूद रख ऐं तो समेत कंहिंखे बि पंहिंजे खानदानी रिवायतुनि खे टोड़ण ऐं उन ख़िलाफ़ वञण जी कंहिंखे बि इजाज़त कोन ॾींदुसि। जिदत जे नाले में ऐं ॿी ॻाल्हि जिदत जे माना में अखलाक़ी क़दरनि जो ज़वाल आहे। इहो आऊं हरगिज़ क़बूल कोन कंदुसि। बाबा साईं, मूं तव्हांजे पुराणे रिवायतुनि खां इनकार त नाहे कयो। मां त बसि इहो चवणु चाहियां थो त तव्हांजे सदन वारियूं पुराणियूं रवायतूं अॼोके दौर जे तकाज़नि खे गॾु खणी हलण जी कोशिश कंदुसि। शहरोज़ ख़ान, मूं तोखे अॻु बि इहा ॻाल्हि सम्झाइण जी कोशिश कई। असांजी इज़त दौलत में न बाबा, पंहिंजाइप में आहे। पंहिंजाइप में पंहिंजे माण्हुनि सां जुड़ण माण्हू माण्हू जी ताक़त हूंदी आहे। इन करे पंहिंजे हारियुनि नारियुनि सां सुठो सुलूक रखंदो कर, उन्हनि सां निभाए हल। राज भाग हूंदो आहे बाबा। जंहिं राज खां मुंहुं मोड़ियो ॼण भाग खां मुंहुं मोड़ियई। मूंखे हारियुनि नारियुनि खां तुंहिंजूं शिकायतूं मिलण शुरू थी वयूं आहिनि, पर इहो यादि रखजांइ त हारी नारी तो वांगुरु मुंहिंजा बच्चा आहिनि। सरकार जी बादशाह जो ख़ैर हुजे। ॾे ख़बर कमदार, अस्पताल मां थी आहे? हाँ बाबा साईं, वियोसि पर छोकिरी अञा होश में न आहे। मूं तोखे जेको कमु सौंपियो हो उन में काग भराई थी? हाँ सरकार, पक्का थम त ॾोही ॻोठ जा पूरी ख़ातिरी थम त माण्हू ॻोठ जा, पर नालो खणण मां ॾिजां। कमदार, तूं कोशिश करे रुगो माण्हू हथ कर, भले केॾो बि चङो मुड़ुसु छो न हुजे। ऐं हुन जो मोह कारो करे सॼे ॻोठ में घुमाईंदोसांसि। सरकार, मालिक आहियो तव्हां। तू समझण जी कोशिश कर ज़रा अली। मां भले यूनिवर्सिटी में पढ़ियल हुजां, पर बुनियादी तौर ते मां ॻोठ जी रिवासण आहियां ऐं पंहिंजे रत जे रिश्तनि सां बग़ावत करण मुंहिंजे वस में न आहे। चाटरुकी, मां तो ये किथे तो चवां तूं पंहिंजे रिश्तनि जे ख़िलाफ़ जंग कर। हाँ, मूं अम्मी के साफ साफ चई छॾियो आहे त मां शहरोज़ सां शादी न कंदसि। हिन दुख में मूंखे सम्झण वारो केर बि न आहे। शेरू सां अकेलाई में वेही तुंहिंजूं ॻाल्हियूं कंदी आहियां। शेरू तो खुश आहे न? खुश आहे ऐं तोखे ॾाढो यादि कंदो आहे। तू यादि न कंदी आई न, इन करे शेरू वीचारो मूंखे यादि कंदो आहे। ऐं यादि तोखे तॾहिं करे सघां थी जॾहिं तूं कंहिं पल विसरी वियो हुजे। तूं मुंहिंजे साह पसार में शामिल आहीं। चाटरुकी, घर में पंहिंजे तालुकात जे हवाले सां त कंहिंखे ख़बर न पई आहे न? छो, तूं डिॼीं थो? चाटरुकी, मां हिन में आहियां तोखे को नुक़सान न पहुचाए। बाक़ी ज़रली कॾहिं पंहिंजी परवाह न कई आहे। ज़ीनत ऐं मुमल खे असांजी मोहब्बत जी ख़बर आहे ऐं उहो तोखे मुंहिंजो शेरू चवंदियूं आहिनि। चरी, किथे मां तुंहिंजो ट्रप ॾींदड़ बिलो त न आहियां?
पहचान वठी दिए कंहिंसां बि फोन ते ॻाल्हाई महिमान आया आहिनि उन्हनि सां कोन मिलंदी छा? केरु आयो आहे अम्मी? खान बहादुर ऐं संदसि ज़ाल आई आहे। ज़ीनत जे फिकर में त असांखे यादि ई न रहियो त हिननि खे रिश्ते लाइ अचिणो आहे। अम्मी मुंहिंजी दिलि घबराए रही आहे। अलाए छा थींदो। तव्हां मूंखे बाबा सां चङी तरह ॻाल्हाइण बि न ॾिनो। तूं उल्को न कर धीअ, ज़ोर जी मेहंदी कोन लॻंदी आहे। कमदार धनी बख्श मूंखे जल्दी उन्हनि माण्हुनि जा नाला ॿुधाए जन ते ज़ीनत जे अगवा जो तोखे शक आहे। माफ़ कजो नंढा रईस, फिलहाल मां कंहिं ते आङुर नथो करे सघां। त पोइ बाबा जे साम्हूं तूं इहो छो पियो चवीं? ॼण मूं उन्हनि खे ॾिठो आहे। माफ़ कजो नंढा रईस, वॾे रईस तव्हांखे अञा एतिरी इजाज़त कोन ॾिनी आहे त तव्हां मूंखां इन्हनि मामलनि में पुछा कयो। ऐं राज़दारी मामलनि में त बिल्कुलु बि न, छो त मां तव्हांजे अॻियां राज़दारी वारा मामला बयान नथो करे सघां। धनी बख्श इहो जेको तुंहिंजे कंध में वर आहे न, इहो त मां मरेड़ींदुसि ऐं चङी तरह मरेड़ींदुसि। ॾिसां मां त तूं बाबा जे कुलनि ते केतिरो तूं कुॾी। नंढा रईस, अलाह मालिक आहे, मुंहिंजो बि उहो मालिक आहे ऐं मुंहिंजो बि सुहिणो रब भरम रखंदो। ॾिस कमदार धनी बख्श, जेकॾहिं तूं चाहीं असां ॿई पाण में निबिरी सघूं था। मां तुंहिंजो वात मिठो करे सघां थो। नंढा रईस, मां शुगर जो मरीज़ आहियां, सो डॉक्टर मूंखे मिठे खाइण खां झलियो आहे। शुगर जो जेकॾहिं मरीज़ आहीं न, इहो ज़रूर सोचजांइ शुगर जो फट तमामु ॾुखियो थींदो अथई ऐं उहो फट कॾहिं कॾहिं नासुर बि बणिजी वेंदो आहे। पोइ बांह ऐं टंग कटणी बि पवंदी आहे ऐं मौत बि थी सघे थी। काका धनी बख्श, जेकी बि थियो नंढा रईस, मां पंहिंजे नसीब खां भाईंसि, कंहिंखे बि मयार कोन ॾींदुसि। भलो भलो धनी बख्श, मां बि ॾिसां थो कि तुंहिंजो नसीब तुंहिंजो केतिरो साथ थो ॾे। मूंखे इजाज़त ॾियो, रईस वॾे खान बहादुर जा कुझु कम सौंपियल आहिनि मूंखे, उहे करे छॾियो। हमरा फेरिंग कंदो पियो हवाई इहो केरो हा चला केर मूंखे त लॻे पियो सालियो इन जे भाउ जी ज़ुबान अलाए कंहिं वठी आहे, इन जे करे आपे में निकिरी वियो आहे। राज ॼाण वाला सा इहो दबा करण आयो आहे असांजे ॻोठ ते।
खान बहादुर खान, लख रुपए तव्हां मुंहिंजे अंगण ते कई आया आहियो। तव्हांजी वॾी महिरबानी। ही घर तव्हांजो पंहिंजो घर आहे। शामराद खान, हिन में को बि शक न आहे त असां हिकु ई रत आहियूं। असां जूं भितियूं ऐं अंगण भले अलॻि हुजनि, असांजे मन जूं भितियूं त गॾियल आहिनि। अदा शाह मुराद, जहिड़ा तव्हां पाण आहियो तहिड़ी वरी धीउ तव्हांजी चांडोकी आहे, ॾाढी बहादुर ऐं ताक़तवर आहे। रुखसार, चांडोकी हाणे शाहमुराद खान जी न, मुंहिंजी धीउ आहे। शाहमुराद खान, आउं चाहियां थो त चांडोकी थी शहरोज खान जी जल्द खां जल्द कुंवार बणिजी असांजी हवेली जी ज़ीनत वधे। अदा शाह मुराद, तव्हांखे त ख़बर ई आहे त असां चांडोकी जे रिश्ते जी ॻाल्हि करण आया आहियूं। खान बहादुर साईं, अॼुकल्ह जा ॿार त ज़िद था कनि त हू पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे तरीक़े सां गुज़ारी। खान बहादुर साईं, मूंखे चांडोकी खां हुनजी मर्ज़ी पुछणी पवंदी। मुंहिंजी चांडोकी सां ॻाल्हि थी चुकी आहे, हूअ हिन रिश्ते में राज़ी न आहे। पर भॼाई महिरबानी सां तव्हां ईअं कीअं फ़ैसिलो सादिर करे छॾियो? इहे खानदानी मसइला ऐं ॻाल्हियूं त वॾा तय कंदा आहिनि, तव्हां कीअं था फ़ैसिलो ॿुधाए सघो? मिर्ज़ा, तव्हां हलो मानी जो बंदोबस्तु करायो त मां खान बहादुर सां कचहरी थो करे वठां। न शाहमुराद खान, न। पहिरीं असीं वात में ठोकंदासीं ऐं उन खां पोइ असीं मानी खाईंदासीं। मुंहिंजी घरवारी त रिश्तो पको करण जे लाइ पाण सां गॾु रौब खणी आई आहे ऐं आऊं नथो चाहियां त आऊं तुंहिंजे अंगण तां ख़ाली हथे वापसि वञां। शाहमुराद खान, हिते सभु ॻाल्हियूं मुंहिंजी तवक़ जे ख़िलाफ़ थियूं आहिनि। आऊं कॾहिं सोचे बि नथे सघियुसि त तूं ईअं न्याणी जी पसंदि ऐं नापसंदि जो बहानो बनाए रिश्ते खां इनकार कंदे। खान बहादुर, अदा शाह मुराद त धीउ जी मर्ज़ी जी ॻाल्हि कई आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अदा शाह मुराद जी धीउ ॿाहिरि पढ़ी आहे, वो पढ़ियल लिखियल आहे, वो पंहिंजो फ़ैसिलो पाण करे सघे थी। चांडोकी तमामु जज़्बाती ऐं हसास आहे, तंहिं करे हुन जे रद्द अमल खां असां डिॼूं था। जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त मां चांडोकीअ सां ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए वठां। शाहमुराद खान, तूं छा थो चए? रुखसार तुंहिंजी धीउ खां संदुसि मर्ज़ी पुछी वठ। मेहर सां तव्हां वञो, अधी रुखसार खे वठी वञो, वञी चांडोकी सां मिलायोसि। जी साईं। शाहमुराद खान, हिकिड़ी ॻाल्हि चवां जे दिलि में न करी, जेको न मर्द औरत जे मशवरे जे पुठियां हलंदो आहे न, उनजी न अॻियाड़ी चङी न वरी पछाड़ी चङी। मुड़ुस थी राज सां हलण सिख। खान बहादुर खान, अगरि जे औलाद डूंगरनि खे बि हुजे हा न, त उन्हनि जा बि कुल्हा झुकियल ॾिसी हा। ऐं मां त न्याणी जो पीउ आहियां,
ऐं नाज़नि सां पाली आहे। हेॾे वॾे घर जी मालिकाणी आहे, हुनजी मर्ज़ी त पुछंदुसि न। हेॾो वॾो फ़ैसिलो मां हुनजी मर्ज़ी जे बग़ैर त नथो करे सघां। हुनजी मर्ज़ी पुछण लाज़मी आहे। खान बहादुर खान, असांजे दीन बि त असांजे न्याणियुनि खे रज़ामंदी जो हक़ ॾिनो आहे। खान बहादुर, तू पाणे इंसाफ़ कर। अखियुनि ॾिठे केरु पंहिंजी न्याणी खे बाहि में उछलाईंदो आहे। ऐं तोखे त ख़बर आहे न त शेरोज़ ख़ान केॾो टिंको माण्हू आहे। मुंहिंजी चांडोकी हुन सां कोन निभाए सघे। मां ॼाणां थी शेरोज़ ख़ान चांडोकी जी शादी जे हक़ में मां बि न आहियां। हिन शादी जे मामले में अकुल खां तव्हां कमु वठो, जीअं त खान बहादुर खे बि इन ज़िद जी ख़बर न पवे ऐं मामलो सॼो सिधो थी वञे। अकुलमंदी जो तक़ाज़ा पूरा कंदे किथे मुंहिंजी धीअ जी ज़िंदगी बर्बाद न थी वञे। इहो सभु कुझु थियण खां पोइ मां पाण खे ख़तमु करे छॾींदसि। तव्हां हीअं कयो, तव्हां ॿाहिरि वञो, मां चांडोकी खे अकेलाई में सम्झाए वठां। ठीकु आहे, मां वञां थी, पर तोखे मुंहिंजी धीउ चांडोकी जी पारत आहे। मां अहिड़ो हल थी कढां जंहिंमें नांग बि मरे ऐं लट बि बचे। चांडोकी, रोअण मां कुझु न मिलंदो। ॾिस, जेको मां तोखे सम्झायां थी, तूं उन ॻाल्हि ते अमल कर ऐं मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध, जीअं तोखे निजात मिली वञे। बसि जेका मां तोखे सलाह ॾियां न, तूं उन सलाह ते अमल कर। हेॾे कालू, हूं त पाण खे वॾो कुहाड़ो खान थो समझी, पर मुंहिंजी दिलि थी चवे तव्हां ॿिन्ही खे गोली हणी मारे छॾिया। बाबा साईं खे जेकॾहिं इहा ख़बर पहुची वई न त मां ॾोही आहियां, इहो विसारे छॾींदो त को मां हुनजो पुटु आहियां। माफ़ी सरकार, माफ़ी। मां मञा थो त असां ग़लती थी आहे, पर छोरी अञा वात ई न आहे खोलियो। तव्हां हुकुम कयो त हुन छोरी खे हमेशह जे लाइ ख़तमु करे छॾियो। धूड़ अथव मुंहं में, अड़े छा इहे जा छॾियो चओ। जॾहिं छोकिरी तव्हांजे हथ में हुई उन महिल कुझु बि न कयो, हाणे था चओ, हाणे था मोतबरी ॾेखारियो। अड़े तव्हांखे इहा ख़बर न आहे उन छोकिरी जे मथां बाबा से अस्पताल में पहरेदार बीहारिया आहिनि। सरकार, 2 रुपया डॉक्टर खे ख़र्च ॾियूं, बता उहो कमु करे। बस हाणे बस, मां तव्हां ॿिन्ही जे आसरे में को बि रिक्स खणण जे लाइ तयार न आहियां। सरकार, पोइ असांखे हिते घुराइण जो मक़सद सलाह करणी हुई। सलाह करणी हुई त न कमदार धणी बख़्श जो मां वात कीअं बंदि कयां, उहा असांजी ताड़ में आहे। तव्हां ॿिन्ही जे ऐं रबू खाधू जे पोयां बि सभिनी खे अख में कई पियो आहे। काके धणी बश्क ते पूरनि 6-7 महीननि खां गुरबत सवारा। सरकार जॾहिं खान खान बहादुर उमिरो कराए अथसि, वॾो से नेकोकार बणिजी वेही रहियो आहे, सो मुड़ंदो कंहिंखां बि कोन। अणसिधी तरह सां हू मूंखे बोलाए बि चुको आहे, पर मां बाबा जी ट्रप जे करे पंहिंजी दिलि जे मथां पत्थर रखी छॾियो आहे। पोइ चओ त कमदार खे अॼु राति तकबीर विझी अचूं, पोइ कंडा तव्हां कढिजो। न कालो, ख़बरदार। कमदार जे हवाले सां जेकॾहिं ऊच नीच थी बि वई न त बाबा साईं जे कहर जी त तव्हांखे ख़बर बि आहे। बूटियूं बूटियूं करे असां सभिनी खे ॻोठ जे कुतनि खे खाराईंदो। ॿुधो सरकार, पाण खे मता माई फापुल कम अचे, इन छोरी ज़ीनत जे हवाले सां। हा कालो, मुमकिन भी आहे को वो असांजी मदद भी करे सके थी, पर ज़ाइफा ज़ात आहे, उन ते एतिरो तकड़ो भरोसो भी नथा करे सघूं। उन कंहिं सां बेड़ी बाप कढी न पोइ त मुंहिंजे लाइ क़यामत अची वेंदी। मूंखे भला कहिड़े नाग खाधो जो इन छोरी खे अगवा कयमि ऐं पंहिंजे लाइ मुसीबत पैदा कयमि। माई बाबू
मुंहिंजी अलाह जे दर ते कहाणी जंहिं बि हिन मुंहिंजी न्याणी ज़ीनत सां नाहक कयो आहे उहो ॿिन्ही जहाननि में ज़लील ख़्वार थींदो। आमीन अदा। आख़िर मुंहिंजी न्याणी कंहिंजो छा बिगाड़ियो जंहिंखे एॾी सज़ा ॾिनी वई आहे? सावण फ़कीर तुम्हारी धी खे न आउं त चवां थी इन चांडोकी जो निभाव खाई वेंदसि। वो कीअं माई फाबुल? हाणे सावण फ़कीर तोखे ख़बर नाहे तुन छोकिरी सां जी ड्रेग केतिरी हुई सॼी ख़बर अथई ऐं सियाणो माण्हू आहीं तोखे ख़बर आहे सोबत जो केॾो असरु पवंदो आहे। ड्राहींदी बि उहा सोबत आहे त ठाहींदी बि सोबत आहे। हाय हाय तौबा 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 अरे सोबत जो असरु ॾाढो पिछड़ो थींदो अथई। माई फाबुल मेरी खुदा जो खौफ कर तू चांडोकी में कहिड़ा ऐब ॾिठा आहिनि जो हुनजी सोबत ते नज़र रखी ऐं हुनखे ज़लील ख़्वार थी सम्झी? आई सावण फ़कीर इहा चांडोकी छोरी सॼो शहर भेले आई आहे। तोखे मूंखे कहिड़ी ख़बर त आसमान जा वसंदड़ ककर केतिरा दग मापे आयो आहे। फाबुल जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे पंहिंजो ऐब ॿिए जी माणकी में ॾिसण में ईंदो आहे न उन खां पोइ हुन माण्हूअ जी बर्बादीअ जी शुरूआत थींदी आहे। सफ़ा को सादो माण्हू आई तोखे ज़माने जे बदिलजण जी थुलण जी का ख़बर नथी पवे एॾो हाणे सादो बि न थी। मां बि को अहिड़ो सादो न आहियां जो गिरहो नक मां खाईंदो हुजां। मां सादो हूंदे बि सच कूड़ खे सुञाणे वेंदो आहियां। अदा हाणे छा तोसां बहस कयां तुंहिंजे मथां न शाह मुराद वारनि जी मोहबत ॾाढी सवार आहे सॼो ज़हन ओॾई अथई। हाणे उन्हनि जे बारे में आउं तोसां छा ॻाल्हायां मूंखे एतिरो ॿुधा। हा डॉक्टरनि छा चयो आहे ज़ीनत जी तबियत कीअं आहे? अल्लाह करे मुंहिंजो महिरबान ऐं कारसाज़ आहे माई। ज़ीनत थोरी देरि लाइ सुबुह जो अखि पटी हुई ॻाल्हाए कह न सघी बाक़ी डॉक्टर चवनि था त हिन जी तबियत खतरे खां ॿाहिरि आहे। अल्लाह कंदो ठीक थी थी। चिबड़ खां तो घणे वक़्त खां पोइ साई पटी आहे पोइ पट बि तोखे टाइम ते मानी ॾींदो हूंदो ऐं तोसां रिआयत बि कंदो आहे न। दादा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾो ही जेके ॿ टे गिरा मानीअ जा मां खाईंदो आहियां न ये सिर्फ़ ऐं सिर्फ़ जीअण जे ख़ातिर खाईंदो आहियां न त तव्हांजे हथनि जी मानीअ खां ज़हर भलो आहे ज़हर। चिबड़ खां न इहा ज़हर वारी बि तुंहिंजी तमन्ना हिकिड़े ॾींहुं पूरी कंदुसि। दादा जेको इहो तुंहिंजो सरदार आहे न सरदार इन खां छा पुॼंदो भलाई न भलाई जो लफ़्ज़ त हुनजी किताब में लिखियल कोन्हे। हू नाग जो बच्चो आहे नाग जो बच्चो शायदि हुनखे ख़बर आहे त मां चिबड़ चढ़ाओ चढ़ाओ क्या बोई लाला माल खलास। चिबड़ खां इहे तुंहिंजा ठका घणे टाइम खां ॿुधां त ॿी ॻाल्हि हुजी त कर। जॾहिं न तुंहिंजे गिचीअ में ज़ंजीरनि जा वकड़ विझंदुसि पोइ तोखे ख़बर पवंदी त वाक़ई चिबड़ धूड़ अथई मुंहं में चओ खंभो ॿधो पियो पोइ बि वेठो तो डायलॉग खणी। अरे तू छा थो समझी छा थो समझी त मां ही ज़ंजीर पाए सरदार जे क़ैद में न बिल्कुल न असल में त तव्हां मुंहिंजी चौकीदारी करण जी क़ैद में आहियो क़ैद में। चिबड़ खान मां तोखे हिकु भेरो वरी चवां थो
जे तूं सरदार जे साम्हूं माफ़ी वठण लाइ राज़ी थी त ही जेको चिंबेड़ा न चिंबेड़ा खुदा जी ज़ात का सवाल न झुकियो न वरी झुकंदो छो त चिंबड़ चढ़ा चाबो ई हिकु नालो माल ख़लास सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।